अस्सलाम वालेकुम दोस्तों, ग़ुलाम हुसैन ड्रामे जी धमाकेदार तव्हांखे नेक्स्ट एपिसोड जी पूरी मालूमात ॾींदा हलूं। जी हाँ दोस्तों तव्हां ॾिठो त हाणे कमदार जो पुटु यानी हिकु वॾेरी सां इश्क जे चकर में आशिक़ आहे ऐं उहा वरी ग़ुलाम हुसैन मल ते आशिक़ आहे ऐं इश्क ऐं हिननि जी लव स्टोरी ईअं हली रही आहे। इहा लव स्टोरी ग़ुलाम हुसैन खे बि ॿोड़ींदी इश्क जे चकर में। जॾहिं हू आलियूं काठियूं मोकिले थो त वरी हाणे सुकियूं काठियूं मोकिलींदो, इहा वाइदा करे रहियो आहे। लेकिन इन जी मोहबत आहिस्ता हद खां वधीक क्रॉस करे वेंदी, जंहिंमें इजाज़ कोलाची साहब यानी इहो पंहिंजो किरदारु अदा कंदो विलन जो ऐं इन्हनि जे इश्क में घारी विझण जे चकर में कोशिशि कंदो। अहिड़े हिसाब सां जीअं हाणे कुंवार जो ॾाज गाइबु थियो, उहो बि वापसि थी वेंदो अॻी किस्त जेके नेक्स्ट एपिसोड में अचण वारी आहे उन में। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तों, ग़ुलाम हुसैन ड्रामे में अॻिते हली ग़ुलाम हुसैन ते हिकिड़ो वेल में पवंदो, जॾहिं शेर सिंध जो लक़ब खे मिलियल आहे इन्हनि जे ख़ानदान खे, अॻिते बि इन खे रहंदो। लेकिन जॾहिं इहा दुश्मनी वधी वेंदी त नफ़रत वरी इश्क जी लव स्टोरी जी कहाणी साम्हूं ज़ाहिर थींदी, पोइ अञा कमु ख़राबु थींदो। अचण वारे एपिसोड में इहे सीन तव्हांखे दोस्तों ॾिसण वटां मिलंदा। असांखे ॾींदा इजाज़त। शाहिद कोसोवेला खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।